पहिरियों दफ़ो न आहे पीपल्स पार्टी कयो। सिंध पुलिस त आहे इन्हनि जे कीसनि में। सिंध पुलिस सां त असां कॾहिं उमेद ई न कई आहे त को हू असां सां गॾु बीहंदी। असांखे त ख़बर आहे उहा इन्हनि भोतारनि वॾेरनि ऐं करप्ट हुकुमराननि सां बीहंदी। हू मिसकिन पोरत माण्हुनि सां छो बीहंदी? उन्हनि वटि छा आहे? उन वटि त कुझु बि न आहे। इन करे असां हर शइ लाइ तयारु आहियूं, असां गिरफ़्तारुनि लाइ बि तयारु आहियूं, पर पंहिंजो हक़ु हिन दफ़े हुननि खे खसणु कोन ॾींदासीं। हक़ु खसणु कोन ॾिबो। ऐं सुभाणे ऐं सॼी तव्हांजे तवसुत सां ऐं सॼी सिंध वासियुनि खे ही सुवालु सिर्फ़ु हिननि नौजवाननि जो न आहे, ही तव्हांजे ईंदड़ नसल जो बि सुवालु आहे, ही मुंहिंजे बचनि खां गॾोगॾु तव्हांजे बचनि जो बि सुवालु आहे त सुभाणे जे अॼु हिननि 70 नौकरियूं विकितियूं आहिनि न, सिर्फ़ु 70 न, TMO जूं नौकरियूं, बाबा DSP जूं नौकरियूं विकिरो थियनि, AC जूं नौकरियूं विकिरो थियनि, तव्हां मेडिकल जूं सीटूं विकिरो थियनि, हर नालो हर इदारे में सीटूं विकिरो थियनि थियूं। छो त इन्हनि करप्ट कामूरनि वटि करप्शन जो पैसो आहे ऐं मिसकिन माण्हू वटि पैसो न आहे, जंहिंजे करे उन्हनि जा ॿार जूं ख़्वाहिशूं ऐं ख़्वाब रहिजी वञनि था ऐं उन्हनि माण्हुनि खे सीटूं मिली वञनि थियूं जेके आराम सां घर में सुता पिया आहिनि, सुबुह जो उथनि था उन्हनि खे सीट हथ में ॾिनी थी वञे। अदा ॻाल्हि इहा आहे त हिकु त इहो जवाबु हिननि ॾेई चुको आहे, पर ॿियो उनखां अलावा ही छा कंदा आहिनि? 70 मां 5 नौकरियूं जेकियूं आहिनि इहो सूरपे जे ॿारनि खे ॾींदा, कंहिं मज़दूर जे ॿार खे ॾींदा, कंहिं गाॾे वारे पुट खे ॾींदा। बाक़ी जेकी सभई नौकरियूं आहिनि उहे उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं जंहिं वटि पैसो आहे, जेके ऑफिसर आहिनि, जेके हुकुमरान आहिनि, जेके मिनिस्टर्स आहिनि, जेके वज़ीर आला आहिनि, उन्हनि जे मिटनि माइटनि खे, उन्हनि जे भाइटनि भाणेजनि खे, उन्हनि जे पुटनि खे, उन्हनि जे दोस्तनि खे इहे नौकरियूं को विराइजनि थियूं। इवन SPSC जे मेंबर्स जे जेका दोस्तियूं आहिनि, जेका पाण मेंबर्स आहिनि, उन्हनि जे ॿारनि खे बि ॾिनियूं थियूं वञनि, उन्हनि जे दोस्तनि खे बि ॾिनियूं थियूं वञनि। ऐं अॼु त असां पढ़ियो पिए हिकु आर्टिकल आयो आहे त उन में त वॾा इंकशाफ थिया आहिनि जेको हैरत अंगेज़ आहिनि ऐं जेको ॾुखाईंदड़ बि आहिनि त मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नौकरियूं विरायूं वञनि थियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हू नौजवान जेको सॼो ॾींहुं पढ़नि था, तव्हां कॾहिं ॾिठो आहे हुकुमराननि खे आउं ॿुधाइणु थी चाहियां, ऐं बल्कि सिविल सोसाइटी खां बि ऐं उन्हनि खे बि ॿुधाइणु थी चाहियां त उहे नौजवान जेको सुबुह जो 8 बजे 7 बजे उथी लाइब्रेरी जे ॿाहिरां कतारूं लॻल आहिनि त असांखे जॻहि मिले त असां, छो त नंढड़ा घर आहिनि न, 8-8 10-10 भाती आहिनि, उन में हू पढ़ी नथा सघनि, इन करे हू लाइब्रेरी वेंदा आहिनि त किथे असांखे जॻहि मिले सुकून जी त असां पंहिंजा ख़्वाब पूरा करे सघूं। उते बि उन्हनि खे जॻहि न आहे मिलंदी ऐं हू ॿाहिरि लाइब्रेरियुनि जे ॿाहिरां पढ़ंदा आहिनि। उहे नौजवाननि जूं नौकरियूं खसे करे तव्हां अमीरनि ऐं बदमाश गुंडनि खे जेको आहे ॿारनि खे नौकरियूं ॾियो था, इन्हनि हुकुमराननि खे नौकरियूं ॾियो था। त आउं सभिनी खे इल्तिजा थी कयां, सियासी धुरियुनि खे जिन वटि नौजवान न पहुची सघिया आहिनि, जिन वटि उन्हनि जो आवाज़ बि पहुतो आहे, त इहो तव्हां सभिनी सां इल्तिजा आहे त महिरबानी करे मूंखे थोरी देरि लाइ सही, 5-10 मिंटनि लाइ सही सुभाणे इन एहतिजाज में शामिलु थियो। ऐं हिकु ॿी रिक्वेस्ट आउं ज़रूरु थी कयां त सुभाणे आउं पंहिंजे फैमिली सां, आउं पंहिंजे 1 साल जी न्याणी सां, पंहिंजी भेण सां, पंहिंजे भाउ सां, पंहिंजे मुड़ुस सां ऐं सभिनी सां मिली करे हिन एहतिजाज में शामिलु थींदसि। ऐं आउं अव्हांखे बि इहो इल्तिजा थी कयां त महिरबानी करे फैमिली समेत इन एहतिजाज में शामिलु थियो त जीअं सुभाणे असां ऐं तव्हांजे ॿारनि जा मुस्तक़बिल तबाह न थियनि, उन्हनि जा ख़्वाब न टुटनि।